रियासती थाने में अदालत हुकूमत पुलिस ऑफिसर समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल मज़पान शबीरा कलहड़ो जे फ़रियाद ते हाई कोर्ट जे हुकूमत केस तहत केस दाख़िल कयो वियो। FIR नंबर 225/2024 में 458, 376, 344 ॿिया कलम लगाया विया आहिनि। पुलिस ऑफिसर सब इंस्पेक्टर अब्दुल गफूर नाइच, एहलकार अब्दुल रशीद नाइच, मुमताज़ ख़ज़ाक ऐं मेहताब उर्फ़ राजा नाइच खे जवाबदार नामज़द कयो वियो आहे। पुलिस ऑफिसर अब्दुल गफूर नाइच मूंखां धीअ नजमा कलहड़ो जो रिश्तो घुरियो। फ़रियाद शबीरा कलहड़ो मुंहिंजे इनकार करण ते ॼाणल जवाबदार सां गॾु पुलिस ऑफिसर हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी नजमा खे अगवा कयो। फ़रियादड़ असांखे चुप रहण लाइ धमकियूं ॾिनियूं वयूं। फ़रियादड़ ॿिए ॾींहं ते धीअ नजमा खे ज़ोर ज़बरदस्ती घर भट सां फिटो करे विया। फ़रियादड़ शबीरा कलहड़ो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।